तेज हयाती। संगत अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। खुश हो? अल्हम्दुलिल्लाह खुश हो। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। वे लोग फकीर गोठ जा हाल वाला दे। मुराद अथा ॻाल्हि चर्चे खां चढ़ी वई आहे। टीवियुनि ते मुर्शिद पाक जे गिरफ़्तारी जूं ख़बरूं पई थियूं हलनि। माण्हू ॾाढा ख़ुशि कया आहिनि। माण्हुनि मिठाइयूं विरायूं आहिनि। भा लोग फकीर ये कीअं हूंदो? माण्हू मुर्शिद साईं जी गिरफ़्तारी ते ख़ुशि छो थींदा? इहो कमु मुर्शिद साईं जे मुखालफ़नि जो हूंदो। न मुराद इहे ख़बरूं हिक तरफ़ी थियूं हलनि, पर असां लहो थी वियासीं। पुलिस हाणे असांखे बि ॻोल्हींदी हूंदी। मुर्शिद साईं सां नींहुं लातो आहे त निभाईंदासीं। मुर्शिद साईं हुकूमत जो माण्हू आहे। ॾींहं ॿिनि में ज़मानत ते आज़ाद थी वेंदो। हा मुराद, मुर्शिद साईं जी पार्टी जा अॻुवान मुर्शिद साईं जी ज़मानत जे लाइ वॾियूं कोशिशूं पिया था कनि। लोग फकीर सम्झ में अचे थो त मुर्शिद साईं जी ज़मानत खां पोइ मामलो ठरंदो या अञा ममण मचंदो? मुराद यार फ़िलहाल त कुझु सम्झ में ई कोन थो अचे। पोइ त पाण हिते ई चङा आहियूं लोग फकीर। हा मुराद, जेसीं ताईं मुर्शिद साईं जी ज़मानत थिए ऐं मामलो कुझु ठरे, पाण सभु हिते ई रहंदासीं। मुर्शिद साईं पंहिंजी ज़मानत कराए ॻोठ मोटी अचे, पोइ असां सभु ॻोठ हलंदासीं। पोइ मां तव्हां सभिनी खां पुछंदुसि त मूंखे ॿुधायो त मां मोचड़ा कंहिंखे हणां। पीर करामत जहिड़ा माण्हू बि गिरफ़्तार था थियनि। चइबो त हुकूमत फील मस्त आहे। हाजी शरीफ ये हुकूमत सच्चाई ते चढ़े न चङनि फलनि जा पटका लाहे छॾींदी आहे। चवंदा आहिनि मीरनि खे बि घरा लॻी हुई त पीर करामत खे बि पंजनि ई बदिरायो आहे। न त पीर करामत जहिड़े तरह खे खंघंदो बि न आहे। पीर एहसान हक़ ते आहे। पीर करामत मुल्क तपाए छॾियो आहे। पीर करामत त सालनि खां वठी गादी संभालींदो पियो अचे। पीर एहसान त कल्ह आयो आहे। ऐं अचण सां पीर करामत लाइ बाह बार छॾी अथई, टांटा ॾेई छॾिया अथई। तव्हांखे कहिड़ी ख़बर? इन पीर करामत खे आउं थो सुञाणा। वॾो फॾाई माण्हू अथव। माण्हू हुनजी इज़त ख़ौफ़ विचा कंदा आहिनि, बाक़ी माण्हू मोहबत पीर एहसान सां कंदा आहिनि। कमतार नबू तुंहिंजी बि यार ख़बर कान थी पए। हिकिड़ो पासो त वठी कोन थो। केॾी महिल पीर करामत जो पासो थो वठी त केॾी महिल पीर एहसान जो थो पासो वठी। बहरहाल असांजो छा? मां सोचां थो त पीर करामत जहिड़ो माण्हू बि गिरफ़्तार थी सघे थो त पोइ आम माण्हू त ॾोहो ई कोन करे सघंदो। हा बाबा, उहो ज़मानो गुज़री वियो जॾहिं त कुकुर चोर खे सज़ा मिलंदी हुई ऐं किरोलनि जी करप्शन करण वारो वञी सिंध में वेंदो। ऐं ॻाल्हि ॿुध, हाणे कानून सभिनी जे लाइ हिक जहिड़ो अथव। को वॾो को नंढो न आहे। ॾिसूं त हाणे इहो पीर करामत कॾहिं थो आज़ाद थिए। बी बंद कर गाड़ी। बड़े जी बादशाही आहे। छा त कानून थो टोड़े? हो ॾिसे न तो कानून जा मालिक बीठा आहिनि। अस्सलाम वालेकुम गुटको साहब, हे त पीर करामत जा मुरीद आहिनि। पीर करामत जा मुरीद हो। हलो थाणे ते सिपाही वठी हलो हिननि खे थाणे ते। न न, तव्हांखे कंहिं चयो आहे त असां पीर करामत जा मुरीद आहियूं? असां हुनखे सुञाणूं कोन। नूर जो कसम आहे। बाक़ी त कंहिंजा मुरीद हो? असां पीर झंडे जा मुरीद आहियूं। कीअं अधी? हा सही थो चवे। अबा सही थो चए मुंहिंजो भाउ। अबा इहो पीर करामत केरु आहे? अबा मां जे इन्हे जो मोह ॾिठो हूंदो न त सफ़ा ईअं सम्झो त पंहिंजे दुश्मन मुड़ुस जो मोह ॾिठो हूंदो में मुए जो। हाँ साहब, मां छड़ो आहियां अधी रनड़ा। वञूं था संग ॻोल्हण गुटको। तूं पंहिंजे लाइ वञी संग ॻोल्ह, बाक़ी माईअ लाइ मूं वटि मुड़ुस आहे। इहो संग आहे। तव्हां त चओ पिया असांजा कुराड़ा 2010 जी बोर्ड में ॿुड़ी विया। इहो वरी किथां आयो आहे कुराड़ो अंबा? चईसि असांखे ॾे वठि करणी हूंदी आहे। संग ॾे त ॾियां। असां में रवाज हूंदो आहे साहब, ॾे वठि जो। संग ॾींदे त संग ॾींदासीं। वई मुंहिंजो पीउ आहे, घर वेठो आहे। तुंहिंजो पीउ? अबा पर हिकिड़ो हवालो मूंखे ॾे। अबा इहो पिणे तोखां सुहिणो आहे कि न? उहो बि लोड शेडिंग में ॼाओ हो। बाबा साईं, तवारो पीउ
रंग जो फिटल आ जा तो वांगुरु सुहिणो आ। हा हा मुंहिंजो पीउ मूं वांगुरु सुहिणो आहे, जीअं मां सुहिणो आहे न हू बोड़ो ई सुहिणो आहे। अच्छा तो वारो पी तो वांगुरु सुहिणो आ। ऐं जाड़ा जा आयो छा गुट को बुणियाए ता भला न दांगी मलियल अथनि। हा हा कसम खणा था भला। साहब तुंहिंजो पी तोखे मुबारक हुजे, मूंखे अदी जहिड़ो भेणियो खपे, सफ़ा सुहिणो हुजे, चोॾहीं जो चंड, उहो बि चोॾहीं जो चंड हुजे, उन सां मां आदि जी शादी कराईंदुसि। आदि कहिड़ो घर में जो गीतड़ो ॻाईंदा आहियूं। मुंहिंजो चोॾहीं जो चंड भले भले भले। लोग पुलिस बनी दा कब्जो हटाए असांजा माण्हू ॿधी छॾिया आहिनि। हाँ इन जो मतलब त हाणे वरी छा बनी वडेरे अनवर खे मिली वई। मुराद मूंखे लॻे थो त हाणे मुर्शिद करामत साईं जो ज़वाल शुरू थी वियो। ऐं मुर्शिद साईं जे ज़वाल में असां बि मुफ़्त दर पदर थी वेंदासीं। मुराद असांखे पंहिंजो सिर बचाइण जे लाइ हाणे कुझु न कुझु करणो पवंदो यार। छा कयूं लोंग फ़कीर, तू भी कुछ सोच। सोचणो पवंदो मुराद। बाक़ी जेकॾहिं मुर्शिद साईं सां गॾु रहियासीं छा त ॿधिजी वेंदासीं, छा त मारिजी वेंदासीं। बराबर लोंग फ़कीर, सुकन सां गॾु सावा भी सड़ी वेंदा। मुराद असांखे हर हाल में पंहिंजी जान बचाइणी आहे, पोयरनि वांगुरु ईअं मरणो नाहे। हा लोंग फ़कीर, हाणे न त असांखे रूपोशन वारी ज़िंदगी गुज़ारणी पवंदी, असांखे हाणे हिते मुशाइफ़ा रहणो पवंदो। मौला मालिका जेको थियो सो ॾिठो वेंदो। फिलहाल त हिते वेठा आहियूं न। जी मीरा, तू आराम सां वेठी आई, जल्दी कयो, मानी तैयार कयो, हाशिम वॾा खणी वञणी आहे। बाबा मानी तो तैयार थी पई आहे, भाॼी चुल्ह ते रखी आई आहियां। हाँ मां, जल्दी करे वठ, अदो सुमर भी शहर पहुचण वारो हो, उन भी चयो त हू हाशिम ऐं दिलावर सां मुलाक़ात कंदो। बाबा चाची चए पई त उहा भी चाची हाशिम सां मुलाक़ात जे लाइ हलंदी। छो न चवंदी अम्मा, आख़िर हाशिम उनजो मुड़ुसु आहे, पर हर भेरे ज़रीना खे वठी वेंदासीं छा? अॻु में जो 2 दफ़ा वठी वियासीं, हिन दफ़े न वठी वेंदासीं। पर ज़रीना आहे किथे? चाची पानी भरण वई आहे। ठीकु आहे अम्मा, अचे त चइजांसि मानी ॿधी रखे। ऐं हा, तूं बि तैयार थी वे, हिन भेरे ज़रीना खे कोन वठी हलंदासीं, तूं ऐं मां ॿई गॾिजी हलंदासीं हाशिम जी मुलाक़ात जे लाइ। ठीकु आहे बाबा, मां तैयार थियां थी। अम्मा वारो कर, जल्दी कर, अदो सुमर शहर में पंहिंजो इंतज़ार कंदो हूंदो। ठीकु आहे बाबा। ओ अम्मा, तूं जल्दी तैयार थी त मां रक्षा वारे खे वठी थो अचां। एहसान साईं, ज़ुल्म जी हर कारी रात खां पोइ सच जो रोशन सिज ज़रूर उभरंदो आहे। पीर करामत जे ज़ुल्म जो सिज नेठ ग़ुरूब थी। हा बहादुर, पीर करामत जे अजल ज़ुल्म जे कोट जो हिकिड़ो थंभो त किराए छॾियोसीं, बाक़ी अॻिते वाला मालिका। एहसान साईं, उन ज़ालिम जे ख़िलाफ़ हर कदम ते मुंहिंजो साथ हवा सां हूंदो। बहादुर खान, मूं तोखे अॻु में बि चयो त तूं दिलावर ऐं हाशिम खान खे पंहिंजे वाल साहब जो खून माफ़ कर, ऐं तो सोचण जो बि चयो। एहसान साईं, मां अञा उन बारे में कुझु सोचियो ई न। बहादुर बाबा, पाण में ठही वञो त बहितर आहे। आख़िर केसी ताईं विढ़ंदा रहंदा, केसी ताईं तव्हांजा झेड़ा हलंदा रहंदा, ऐं इन्हनि झेड़नि में रखियो छा आहे? एहसान साईं, मूंखे मजबूर न कयो। फिलहाल मां इन मामले ते ॻाल्हाइण नथो चाहियां। एहसान साईं, बाबा साईं जो लाश अॼु बि मुंहिंजी अखियुनि में ॾाढो तरी रहियो आहे। मां बाबा साईं जूं उहे सिसकियूं ऐं आहूं कीअं विसारे? ठीकु आहे बहादुर खान, फिलहाल असां हिन मामले ते कोन था ॻाल्हायूं। मुर्शिद साईं, ॿी हर ॻाल्हि में मां अव्हां सां गॾु आहियां। ठीकु आहे बहादुर। त पोइ साईं, मूंखे हाणे इजाज़त ॾियो, मूंखे कंहिं कम सां वञिणो। ठीकु आहे, तव्हांखे इजाज़त।
हेलो रईस, पुलिस रेड करे पंहिंजी ज़मीन जो कब्ज़ो पीर करामत जे माण्हुनि खां छॾायो आहे ऐं पीर करामत गिरफ़्तार थी आहे। शुक्र अल्हम्दुलिल्लाह दिनो, बुराई जो ख़ात्मो ईअं ई थींदो आहे। हाणे इहो पीर करामत भले वञी जेल जी दाल खाए ऐं हारियुनि खे साण करे ज़मीन ते कमकार करायो ऐं हुननि खे चओ त को बि हाणे डपटाव न कनि। ठीकु आहे रईस। फिरदौस बेगम, कूड़नि जे मुंहं में आख़िर धूड़ लॻी वई। कूड़नि जे मुंहं ते धूड़? मूं सम्झो न, छा थियो आहे? इहो कूड़ो पीर करामत फिरदौस बेगम, जेको कूड़ ते सच जी मोहर लॻाए मुंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो करे वेठो, उहो पीर करामत गिरफ़्तार थी वियो आहे ऐं सॼे इलाइक़े जा मोतबर माण्हू ऐं ऑफिसर बि पीर करामत जे ख़िलाफ़ थी विया आहिनि। इहो त तव्हां था चओ न, हू ज़ाहिरी तौर पीर करामत जे ख़िलाफ़ हूंदा ऐं अंदरूनी तौर हुन सां गॾु हूंदा। उहे सभु पाण में मिलियल हूंदा। सिर्फ़ ॾेखा हूंदो अनवर ख़ान, सिर्फ़ ॾेखा। इहे हुनजी ज़मानत कराए वठंदा। भली ज़मानत ते आज़ाद थी वञे, पर पीर करामत जी सियासी साख त ख़राब थी वई न। जे पीर करामत के हर इलेक्शन में बिना मुकाबले खटरायो वेंदो, हाणे उन्हनि जे साम्हूं पीर एहसान ईंदो। ॾिसो न पीर एहसान, बहादुर तव्हांखे पुठी ॾेई हलियो वियो। तव्हां पाण चवंदा हो त तव्हांजो दोस्त आहे, तव्हांजो मुरीद आहे, पोइ बि तव्हांखे पुठी ॾेई हलियो वियो। ख़ैर आहे, एहसान साईं ख़ैर आहे। जॾहिं न रूबरू मिलंदासीं, पोइ खुली कचहरी कंदासीं, काफ़ी हाल अहवाल बि कंदासीं। सरदार साईं जी बादशाही जो ख़ैर। घुर्जे बि ख़ैर। जय साईं दादा। सरदार साईं, मुंहिंजी सॼी संगत बहादुर खे चयो आहे, पर बहादुर हा न करे ई नथो। साईं दादा, ये बहादुर नौजवान आहे, थोरो घणो जज़्बाती भी आहे। उन जा के चार चङा दोस्त भी हूंदा, केर चार चङा माइट भी हूंदा, जेके उनखे सुठियूं सलाहूं भी ॾींदा हूंदा, के वरी बुरियूं सलाहूं भी ॾींदा हूंदा। सब सुठा न आहिनि, उन्हनि में के ख़राब भी आहे, के सुठा भी आहे। साईं दादा, फिलहाल असांखे सब्र करणो पवंदो, छो त चैन चङनि उनखे चयो भी आहे। हींअर इन बहादुर जे मथे में हवा भरियल हूंदी फुकड़े वांगुर। वक्त सां गॾोगॾु जॾहिं न हुनजे मथे मां हवा निकिरी वेंदी, पाण ई सिधे रस्ते ते अची वेंदो। मता इन्हनि मुर्शिदनि ऐं सरदारनि जे चवण में अची तुंहिंजे मथे मां हवा निकिरी वञे। जंहिं मथाईअ ते मौजूद आहीं न, उते ई मौजूद रहिजांइ, हेठि कॾहिं बि न लहिजांइ। इन में तुंहिंजी बि इज़त आहे ऐं असांजी बि इज़त आहे। मामा साईं, मूं तव्हांखे केतिरा दफ़ा चयो आहे त मां बाबा साईं जे कातिलनि खे माफ़ कोन कंदुसि, पोइ तव्हांखे मुंहिंजी ज़बान ते एतबार छो नथो? भाणज, मूंखे तुंहिंजी हर ॻाल्हि ते एतबार आहे मूंखे, पर इन्हनि सरदारनि ऐं पीरनि ते एतबार कोन्हे, जेके तोखे हेठि किराइण ते मजबूर पिया कनि। तोखे पत्थर वांगुरु मज़बूत थियणो पवंदो, मज़बूत। बाबा साईं जी मौत खां पोइ मज़बूत थी वियो आहियां। जेकॾहिं मज़बूत न हुजां हा न, बाबा साईं खे लहद में लाइण महिल ई भोर भोर थी वञा हा। हिननि कुलनि सां ई गांधी थियोसि बाबा साईं जे लाश जो। हिननि हथनि सां बाबा साईं खे मिटीअ मां हवाले कयो हुअमि। अञा हिन खां वधीक कहिड़ो सबूत ॾियां? हाणे तव्हां ई ॿुधायो मामा साईं, त मां हाणे पत्थर आहियां या फितर? ओ ईअं, मां बि तोखे पत्थर ई ॾिसण थो चाहियां। मता मेण बणियो आहीं। माफ़ करण वारी ॻाल्हि खे दिमाग़ मां कढी छॾ। जेकॾहिं सोचींदे न त फ़ैसिलो कमज़ोर थी वेंदो।
मामा साईं मां जंहिं फैसले ते बीठो आहियां उन कॾहिं ॻाढ़ो घोट कॾहिं राही रण जा अञा असलम जी उमिरि ई छा हुई ज़ालिमनि कोई छॾियो ख़ातिम कोई छॾियो सालार जी उमिरि मोड़ ॿधण जी हुई कहारनि कहर करे छॾियो कोई छॾियो के ऐं आलिया मासूम न्याणी उन त सॼी उमिरि सुरनि में गुज़ारी ऐं ससी बि अलाए कहिड़नि हालनि में हूंदी मीरा धीअ अलाए कहिड़नि हालनि में हूंदी भाड़े तकदीर लिखण वारा वाह तोखे सुरनि लाइ मिलियो ई न भले जो घर हो बाबा चाचा हाशिम कहिड़े ॾोह जी सज़ा काटे रहियो आहे चाची हाशिम त हिकु शैतान खे मारियो आहे शैतान खे पथर हणण त सवाब जो कमु आहे त पोइ हिन ज़ालिम समाज चाची हाशिम खे कहिड़े ॾोह जी सज़ा ॾिनी आहे धीअ अंधेर नगरी चरबट राजा जो दौर वापस अची वियो आहे मुंहिंजी धीअ हिते हिते फांसी हुनखे ॾिनी वेंदी आहे जंहिंजे ॻिचे में भाईअ जो रसो फांसी वञे पोइ पोइ हू ॾोही हुजे या बेॾोही सरदार साईं जूं कोशिशूं सभु नाकाम थी वियूं धीअ बहादुर खून बख़्श करण खां साफ़ इनकार करे छॾियो हाणे हाशिम ऐं दिलावर जो छा थींदो बाबा हाणे हिकिड़ो ई रस्तो वञी बचो आहे अचो त सभु मिली बादशाहनि जे बादशाह कुल काइनात जे ख़ालिक खे ॿाॾायूं बाबा हू वॾो बाज़ारो आहे उन जे दर तां कॾहिं बि को ख़ाली न आहे मोटियो हा धीअ मां बि वञा थो मस्जिद में वञी तो रब खे रोई ॿाॾायां ऐं चवांसि तो काइनात जा रब असां ते रहम फरमा हाणे वधीक सूरत सहण जी मूं में हिम्मत नाहे